अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है सब खैरियत से हूँ। दोस्तों रेशियो इन प्रोपोर्शन में ही हिनखे प्रोपोर्शन सॾिबो आहे। प्रोपोर्शन जो मतिलबु हूंदो आहे त जॾहिं के बि ॿ रेशियो पाण में हिन कंडीशन में हुजनि त हुनखे रेशियो चइबो आहे। ठीकु आहे, यानी ॿ रेशियो हुजनि, विच में इक्वल जी साइन हुजे, उहे पाण में प्रोपोर्शन में हूंदा आहिनि। ॾिसो हिते बि इक्वल जी साइन आहे ऐं हिते बि इक्वल जी ॿिए में बि साइन आहे। ठीकु आहे, ॾिसो हिते बि साइन आहे, त हीअ पाण में ॿई मतिलबु चई सघूं था इहे पाण में प्रोपोर्शन में आहिनि। प्रोपोर्शन छा हूंदो आहे दोस्तों? चार नंबर हूंदा आहिनि, के बि चार क्वांटिटीज़ हूंदियूं आहिनि। असांखे छा पेपर में छा थींदो आहे, का न का हिकिड़ी मिसिंग करे छॾींदा आहिनि। ॾिसो हिते बी मिसिंग करे छॾींदऊं, बी सां गॾु 5 मल्टीप्लाई थियल आहिनि, अलाए छा आहे बी जो जवाबु। हिते वरी ए मिसिंग करे छॾींदऊं, इहे असांखे ॻोल्हणी पवंदियूं आहिनि। ठीकु आहे दोस्तों, जीअं इहे पाण में प्रोपोर्शन में अची वञनि। अच्छा, त पोइ छा कंदा आहियूं दोस्तों, असां 5b ऐं 8 इक्वल 2/5। ॾिसो मां तव्हांखे चयो हुयो त जेकॾहिं ए रेशियो बी आहे त हुनखे तव्हां a/b बि करे सघो था। ठीकु आहे दोस्तों, त पाण हिनखे ईअं लिखी सघूं था त 5/8 खे 5b रेशियो 8 खे 5b/8 ऐं 2/5 खे 2/5। ठीकु आहे, हाणे हिते पाण छा कंदा आहियूं, हिते असां कंदासीं क्रॉस मल्टीप्लाई। हीअ वेंदो इन ॾे मल्टीप्लाई थियणु, हीअ वेंदो इन ॾे मल्टीप्लाई थियणु। त जॾहिं हीअ वेंदो इन ॾे मल्टीप्लाई थियणु त 5×5 25 ऐं बी हिन सां गॾु आहे, थी वेंदो, ऐं 8 × 16 थी वेंदो हिते। त बी हिते ई हूंदो, हिते वेंदो ही 25/16। ठीकु आहे दोस्तों, हाणे इहो हिनजो फाइनल आंसर आहे। पर जेकर हिनखे पाण मल्टीप्लाई करणु चाहियूं त करे सघूं था, मतिलबु हिनखे मां चवां थो त डिवाइड करणु चाहियूं त करे सघूं था। त बी जो बहरहाल आंसर इहो अची वियो आहे। त असांखे बी जो आंसर खपे, अगरि चए बी ॻोल्हियो त बी जो आंसर असांखे लभी वियो आहे। ठीकु आहे दोस्तों, त बी जी जाइ ते ई आंसर आहे ॾींदासीं असां। ऐं हिते अगरि ॾिसूं त हिते असां a/400 करे सघूं था ऐं 6/25 करे सघूं था। हीअ हिन ॾे वञी मल्टीप्लाई कंदो, यानी a मल्टीप्लाई 25 ऐं 400 ऐं 6 पाण में थींदा त 400 × 6। 25 मल्टीप्लाई था कनि हिते, त हेॾे अची छा कंदा, हिननि ॿिन्ही सां डिवाइड कंदा। 1 25 25 4 4 4 4 16 16 25। ठीकु आहे दोस्तों, यानी 16 ऐं 6, हाणे हिते छा थो बचे मथे 16 × 6 हिकु न लिखंदा आहियूं। इन करे असां छा कंदासीं, 16 × 6 जवाबु अची वियो 96। त यानी 96 जवाबु असांजो अची वियो ए जो, असांखे ए मिली वई। सो अहिड़े हिसाब सां कोई बि प्रॉब्लम हुजे, मिसाल हिकिड़ो क्वेश्चन मां तव्हांखे ॾेई थो छॾियां, 2/3 = 4/x। हिते x ॻोल्हे ॾेखारिजो मूंखे। जे तव्हां चओ त मां ई करे छॾियां इहो, त 2/3 लिखंदव, हिते 4/x लिखंदव, x हेॾे वेंदो त थी वेंदो 2 × x, 3 हेॾे वेंदा थी वेंदो 3 ऐं 4। त 2 हिते छा थो करे, हीअ मल्टीप्लाई थो करे, त हिननि ॿिन्हिनि जे हेठों अची डिवाइड कंदो। हाणे 1 × 2 ॿ 4, त हिते x जो छा थो बचे 3 × 2, यानी x = 6। कोई मसइलो ई न आहे। चवण जो मक़सदु इहो त पहिरियां तव्हां हुनखे फ्रैक्शन में कंदो, पोइ हुनखे क्रॉस मल्टीप्लाई कंदो, पोइ वैल्यू कढंदो। सिंपल। जंहिंखे थोरी घणी मैथ ईंदी आहे मल्टीप्लाई वग़ैरह करणु, त उहो करे वेंदो इंशाअल्लाह।